एहसान साईं, तव्हां असांजा मौसम बणिजी असां ग़रीबनि खे मोहबत जी मोट ॾिनी, न त पीर करामत असांखे रुलाए छॾियो। एहसान साईं, हाणे तव्हां खां जेकी मोहबत पलीअ खे मिली आहे, तव्हांखे उहो अर्ज़ु खणी पहुता आहियूं त बहादुर खे सम्झायो त पीर दरिया ख़ान जो खून माफ़ करे त दिलावर ऐं हाशिम खे आज़ादु कराए सघूं। हिननि झेड़नि मां छा वरंदो साईं? चाचा साईं, तव्हां सही था चओ, इहे ज़िद वधनि ई कोन। जेकॾहिं चाचे पले वारा ससूअ जे संग ॾियण खां बहादुर खे इनकार न कंदा, इहो मामिलो ज़िद जे करे वधी वियो आहे। हींअर झेड़ो अञा जो आहे। एहसान साईं, तॾहिं त मामिलो मोहबत वारो हुयो ई कोन, नफ़रतूं हंजुनि में हूंदियूं हुयूं। बहादुर जे पीउ दरिया ख़ान जी दिलि बि नरम कान हूंदी हुई। जेको मासूमनि जे मथां गोलियूं हलाए, उहो कहिड़ी दिलि जो मालिक हूंदो? दादा, सभु ॻाल्हि सम्झां थो, नफ़रतुनि खे मोहबत सां ई हल करे सघिजे थो, पर इहो बहादुर ई आहे जेको ॻाल्हि खे सम्झे नथो। बहादुर खे अहिड़ा माण्हू लॻल आहिनि जेके पंहिंजे फ़ाइदे जे ख़ातिर बहादुर खे लॻल आहिनि, पंहिंजे मफ़ाद लाइ। इन्हनि शैताननि जी शैतानगिरीअ जे बहादुर वटि चढ़ी वियो आहे। एहसान साईं, अव्हां बहादुर खे छो नथा सम्झायो? साईं, असां ॿुधो आहे त बहादुर अव्हां सां गॾु पढ़ियो आहे, मुर्शदी ऐं मुरीदी पंहिंजी जाइ ते। अव्हां पाण में दोस्त आहियो साईं। चया, मां ऐं सरदार शाह ज़मान इन ई कोशिश में आहियूं त बहादुर खे हिननि शैताननि जे टोले खां अलॻि कयूं। जॾहिं हुननि खां अलॻि थींदो न, त पोइ बहादुर जो दिमाग़ कमु कंदो ऐं पंहिंजे दिलि सां फ़ैसिलो कंदो। ऐं जॾहिं दिलनि जा फ़ैसिला थींदा आहिनि त पोइ चाचा मोहबतूं पैदा थींदियूं आहिनि। मोहबतूं। हेलो, मां पीर करामत पियो ॻाल्हायां। जी फरमायो। सूबेदार सुखिया, मुराद खे हिकदमि आज़ाद करे माफ़ी वठ ऐं उनखे हाणे जो हाणे मूं वटि मुंहिंजे उतारे ते पहुचाए वञ। पीर साहब, जवाबदार मुराद खे ॾींहं ॾिठे जो हथियार सूदो गिरफ़्तार कयो अथमि। उहो गुनाह कोन कयो अथमि जो माफ़ी वठां। बाक़ी तव्हां फोन बंदि कयो, मुराद अव्हां वटि पहुची वेंदो। सूबेदार सुखिया, देर न कजा, मता मुंहिंजे आज़ाब हेठों अची वञे। पीर साहब, मूं अर्ज़ु कयो न, मां कंहिं मख़फ़ी ड्यूटी में वञी रहियो आहियां, बाक़ी मुराद अव्हां वटि पहुचे थो। दिल ते चए थी कंहिंखे गिरफ़्तार ई न कयां। जेकॾहिं चोर ऐं लोफर खे गिरफ़्तार कर त सियासतदान कावड़िया था वञनि। इहे असांजा जेल रुगो ग़रीबनि मिसकीननि बेगुनाहनि सां भरिया पिया आहिनि। अञा त ख़बर ई कान थी पए त ही सियासतदान हिन कानून सां कहिड़ो असर कंदा। आसिफ वञ मुराद वारनि खे वठी आ। इम्तियाज, जी सर, गाड़ी तैयार रख। अस्सलाम वालेकुम पीर साहब। साईं, मां त पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहियां। इहे माण्हू असांजा ॾोहारी आहिनि। मां हिननि जे ख़िलाफ़ FIR कढाइण आयो आहियां। तव्हां हिननि खे केॾांहुं छॾे रहिया आहियो? एहसान साईं, हिननि जी ज़मानत थी चुकी आहे, मां तॾहिं हिननि खे आज़ाद करे रहियो आहियां। तकर न कजां सूबेदार, हिननि जी ज़मानत वॾेरे अनवर वारे केस में थी हूंदी। हा हा, अव्हां ठीकु था चओ, पर ॾाढे समय जे न्याणे जो कातिल इहो ई मुराद ऐं ॾाढे समय जे घर खे रख करण वारो बि इहो मुराद अथई। सूबेदार सुखिया, हिननि खे वापसि लाकअप कर। मां हिननि जी FIR कढाइण आयो आहियां। एहसान साईं, मां SP साहब सां ॻाल्हायां थो। जेकॾहिं उन्हनि इजाज़त ॾिनी त मां वरी हिननि खे ॿीहर लाकअप थो कयां। ठीकु आहे सूबेदार सुखिया, तव्हां भली SP साहब सां ॻाल्हायो।
ठीक है, मां पीर करामत सां ॻाल्हायां थो। तव्हां पीर एहसान जी FIR दाख़िल करे मुराद ऐं उन साथी खे ॿीहर लॉकअप करे छॾियो। ओके सर। जानो हिननि जवाबदार खे वरी वञी लाकअप विझो, वठी वञो। तव्हांखे इहा ख़बर पई आहे त पीर करामत जा माण्हू गिरफ़्तार थी विया आहिनि? हाँ, ये अफ़वाह ॿुधा अथमि ऐं वरी इहो ॿुधो अथमि त पीर करामत उन्हनि खे छॾायो वियो आहे। हा मामा, बराबरि आज़ाद थिया हुआ, पर पीर एहसान साईं वरी थाणे ते वञी करे मुराद ऐं जे साथियुनि खे वरी गिरफ़्तार करायो। मुराद वारनि पीर एहसान साईं जे कमदार ॾाॾे समय जे न्याणे खे उफट माराए उन घर खे बाहि ॾेई छॾी वियो। ॾाॾे समय जी धीउ जो चवणु आहे त उन जे मुड़ुस खे मुराद मारायो आहे। इन जो मतिलबु त पीर एहसान सिधी FIR मुराद ते दाख़िल कराई आहे। ईअं ई हूंदो, तॾहिं त पुलिस मुराद वारनि खे उते जो उते ॿीहर गिरफ़्तार कयो। मामा साईं, पीर एहसान साईं पाण वञी थाणे ते FIR कराई हुई। इन जो मतिलबु त हाणे पीर एहसान ऐं पीर करामत जो झेड़ो मची वियो। मूंखे लॻे थो त वॾो ममण बचंदो। इन मुश्किल घड़ीअ में असां पीर एहसान साईं जो साथ ॾींदासीं, छो जो साईं हक़ सच ते आहे। इन करे जो मूंखे इहा ख़बर पइजी चुकी आहे त असुल गादी पीर एहसान जी आहे। हेलो राणा साहब, मुंहिंजा माण्हू अञा ताईं न आहिनि पहुता। छो? हाँ पीर साहब, वो इन करे त पीर एहसान मुराद के खिलाफ एक FIR दाख़िल कराई आहे, जंहिंमें पीर एहसान मुराद ऐं उन जे साथियुनि ते ॾाढे समय जे न्याणे जे क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो आहे। उन करे मुराद ऐं उन जे साथियुनि खे आज़ाद करण खां पोइ ॿीहर फौरी तौर गिरफ़्तार कयो वियो। राणा साहब, छा DIG साहब तव्हांखे फोन न आहे कयो? या तव्हां DIG साहब खां वधीक पावरफुल आहियो जो हुनजे हुक्म जी अदूली करे रहिया आहियो? पीर साहब, आउं DIG साहब जे हुकुम जी अदूली कीअं थो करे सघां? मूं त मुराद ऐं उन जे साथियुनि खे आज़ाद करायो। पर वरी छा? राणा साहब, जे पीर एहसान मुंहिंजे माण्हुनि जे खिलाफ केस दाख़िल करायो आहे त पोइ मां पीर एहसान जे खिलाफ केस दाख़िल कराईंदुसि। पीर साहब, अवां जो हक़ आहे, कानून सभिनि लाइ हिकु जहिड़ो आहे। जेकॾहिं अवां पीर एहसान जे खिलाफ केस दाख़िल कंदव त असां जांच ज़रूर कंदासीं। राणा साहब, पीर एहसान मुंहिंजो ॾोही आहे, मां हुन जे खिलाफ ज़रूर केस दाख़िल कंदुसि। ठीकु आहे पीर साहब, अवां भली पीर एहसान जे खिलाफ FIR दाख़िल कयो, असां कार्रवाई ज़रूर कंदासीं। ठीकु आहे। असां औरतुनि जे हिस्से में बेवसी ऐं लाचारी छो आ? धीअ बणजी दुनिया में अचे त माइट मिटनि जा ताना, भेण बणजे थी त भाइरुनि जा ताना, ऐं ज़ाल बणजे थी त मुड़स जी गुलामी ऐं उन जा दड़का। औरत सदाई एबदार छो आ? मीरा, छा थी सोची? सोचां पई त औरत जी जिंदगी में इज्जत घटि ऐं एब घणा आहिनि। ॼमण खां वठी मरण ताईं मुश्किलातुनि में रही आहे। औरत कॾहिं धीअ बणजी त कॾहिं भेण बणजी, कॾहिं ज़ाल बणजी त कॾहिं मां बणजी, हर वक्त सूरन जो सामान रही आहे औरत। हाँ मीरा, तू सही थी चई। न्याणी रुगो सत क़ुरान सॾी वेंदी आहे,
पर हुन जी इज्जत करण ऐब समझ वेंदो आहे। औरत की इज्जत ॾियण सां मर्द जो मान ऐं मर्तबो घटिजी वेंदो आहे। न चाची, 5 आङुरियूं बराबर भी न आहिनि ऐं सभु मर्द हिक जहिड़ा न आहिनि। हा, बाक़ी कुछ मर्द आहिनि पीर करामत जहिड़ा जेकी औरत जी इज्जत जो एहसास न आहिनि कंदा। असांजी ससीअ खे कैदियाणी बणाए कैद करे छॾियो अथसि ऐं औरतुनि जे हक़नि जो आवाज़ उठाइण वारी तंज़ीमूं ख़ामोश आहिनि। हाँ मीरा, तू ॾिसजांइ, कूड़ जो ख़ात्मो थींदो जल्द ऐं इन कूड़े पीर करामत जो कंध किरंदो। इहो पीर एहसान ई हिन जो बिलो कंदो। चयो ई न दे पल्ले खे त हाणे हू ससुई जी सार लहंदो। हाँ चाची, अलाह कंदो असांजे ससी जे सुरनि जो ख़ात्मो थींदो ऐं असां सभु गॾिजी रहंदासीं, ख़ुशि थी रहंदासीं। मंगल गान हाशिम के दिलावर के सुख सां असीम कोन खणी। कमदार नबू, जेल में वरी कहिड़ो सुख जो साहब था खणनि जो असां हली डंडा लठियूं हणूं, उते ई सड़ी सड़ी मरी वेंदा। मंगल गान मूं त ॿुधो आहे त शाह ज़मान ख़ान चङनि भलनि माण्हुनि सां मिली करे ऐं बहादुर ख़ान ते ज़ोर विधो आहे त जीअं हाशिम के दिलावर खे खून बख़्श करे छॾे। ईअं पहिरीं ॻाल्हि त थींदो कोन, छो जो हाजी शरीफ़ बहादुर खे एॾो त पको करे छॾियो आहे जो बहादुर का बि ॻाल्हि कोन मञंदो। फर्ज़ कर जे बहादुर हुनखे खून बख़्श बि करे विझे न त हाशिम ऐं दिलावर सुख जो साह न खणनि। ऐं इहो थो चाहियां कमदार नबू, जे बहादुर हाशिमान खे खून माफ़ करे छॾियो न, पोइ त हो सुखनि ई सुखनि मिलंदा। मां त चवां थो अहिड़ो हुननि सां कमु कयूं जो हो सुख जो साह ई न खणनि, हुननि जूं 5 ई आङुरियूं कीअं में न पवनि त सुठो आहे। मंगल खान, आउं त चाहियां थो जो हाशिम ऐं दिलावर आज़ाद थी वञनि न, सुख जो साह न खणनि। जे सुख जो साह खयूं न त नबू कमदार हुननि खे साह खणनि न ॾींदो। ऐं अॼु खाई पोयां लॻाइनि थो, ॾिसां थो त कॾहिं था जेल खां निकिरियो अचनि, सभु कुझु करे ॾेखारींदुमि तोखे आऊं। ऐं बगुल खान यादि कजां, जे जेल खां ॿाहिरि निकिता बि न त जेल जे न गेट ते ई टंगू न भॻी मान त मूंखे मंझा न चयो, वरी अंदरि खणी वेंदनि सिपाही अंदरि। इहो वरी कीअं थींदो? तरीक़ा नबू कमदार वटि खोड़नि। ऐं ॾिसां पियो थिए छा पियो। बगोल ॻाल्हां त तो वॾी उमेदूं खणी आयो हुउसि, पर तूं ऐं हाजी शरीफ़ रुॻो हिन पीरनि में पाता पिया आहियो। कॾहिं पीर करामत आहे त कॾहिं पीर एहसान आहे। अरे बाबा, त मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, मूंखे शाह ज़मा खां बदिलो वठिणो आहे, शाह ज़मान खां, जे मूंखे बेइज़्तो करे हिन ॻोठ मां कढियो, जे 4 साल ॿाहिरि धिका खाधा अथमि, उहो छुटो। ऐं अॼु तव्हां वटि 2 ॾींहंनि ते वेही रहियो आहे, वेठो आज उहे ॻाल्हियूं ॿुधां न। बंगल खान, हाणे नबू कमदार न राति जो विहंदो न ॾींहं जो विहंदो, जेसीं शाह ज़मान खां पंहिंजो बेइज़्तीअ जो बदिलो न वठंदो। नौकरी टिके सोची अथमि, उहा बहादुर खे ॿुधाईं। ॿुध, तुंहिंजे शैतानी दिमाग़ में का नई अटकल आई आहे छा? कढ जल्द ॿाहिरि। अटकल का अहिड़ी तहिड़ी अहिड़ी अटकल जे ये मुल्क तोखे टामू करे ॾेखारींदुसि। टामू सफ़ा जे जबल ॿरंदो आहे न, जबल। हाणे आयो आहे रुॻ उन ते। कमदार न बन खान, होॾां बि सरदार शाह ज़मान अथई, उनखे बि तूं चङी तरह सुञाणी थो। तो हुन का हरकत कई त वॾो गंद थींदी। जे गंद कयोमि न त गंद सां गंद मिलाईंदो मान, गंद। पोइ जेको ढूंढ उथंदो न, उहो ॿारहे बचे सॼो ॻोठ रुॻो न धप में मरी वेंदई। ए तूं मूं ते छॾ न, ॾिस ई त कंहिंजो बंबोर खे पायूं ॾियां। ॾिसंदुसि साईं, तूं वरी कड़ा तो फाड़ा मारी। माना मूंखे आज़माए न ॾिठो आहे। पीर एहसान मूंसां मुहाॾो अटकाए पंहिंजो पाण सां दुश्मनी करे रहियो आहे। मुर्शिद साईं, पीर एहसान खे सुञातो ई न आहे बाबल।
न मुराद हुनजे साथीअ ते केस दाख़िल कराए हुननि खे ॿीहर गिरफ़्तार कराए छॾियो आहे। पीर एहसान ते एतिरा केस दाख़िल कराईंदुसि जो कोर्टुनि जा चक्कर काटे काटे थकिजी पवंदो। ज़मीनुनि ते कब्ज़नि जा केस, औरतुनि जे अगवा जा केस, औरतुनि जे लजा लुट जा केस पीर एहसान ते दाख़िल कराईंदुसि। मुर्शिद साईं, मां बि अव्हां जो न्यापो तपेदार खे ॾेई आयो आहियां। तपेदार भी रात तव्हां सां अची मिलंदो ज़मीननि जा खाता मटाइण जे लाइ। गुलाब, तूं हीअं कर, जेके पंहिंजे पके जे ज़मीनुनि ते हारी वेठा आहिनि उन्हनि जे मथां हमिलो कराए, उन्हनि खे चमाऊ गोलियूं हणाए। पर मुर्शिद साईं, उहे हारी असांजा ई माण्हू आहिनि बाबा। हा गुलाब, मूंखे ख़बर आहे त उहे असांजा हारी आहिनि ऐं असांजा ई माण्हू आहिनि। पोइ उन्हनि ज़ख़्मी हारियुनि खे थाणे ते वठी वञा, पीर एहसान जे मथां केस दाख़िल कराए छॾ। ठीकु आहे मुर्शिद साईं, जीअं तव्हांजो हुकुम बाबा। मां बि एसपी राणा खे चवां थो, पीर एहसान हुननि जे माण्हुनि मुंहिंजे हारियुनि ते हमिलो कराए हुननि खे मारायो आहे। मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मुंहिंजे हारियुनि ते गोलियूं हलायूं आहिनि। ठीकु आहे गुलाब, हाणे तूं वञ। जी मुर्शिद साईं। बाबर, तूं वञ, भाई बसरा खे मुंहिंजो न्यापो ॾे, चएसि मूंसां हवेलीअ ते मिली वञे, ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे राणा साहब, चाचो करामत ॾोहारियुनि जे पोइ लॻा, बाक़ी मुरीदी खादमी हुन सां गॾु न आहे। मिड़ई 4 मवाली पोयां करे माण्हुनि ते प्रेशर विझंदो आहे। राणा साहब, तव्हां ज़िले जा अमलदार आहियो, तव्हांजी ईमानदारी ऐं सचाई खे हर माण्हू ॼाणे थो। जंहिं बि अव्हां लाइ मसइलो पैदा कयो न, वो पाण मसइले में पइजी वियो। एहसान साईं, मां वाजी ॻाल्हि मञां थो, पर हाणे हिन ज़िले में मुंहिंजी ड्यूटी मुंहिंजे लाइ मसइलो बणिजी वई आहे। पीर साईं, आउं नथो चाहियां त मुंहिंजे करे को मसइलो पैदा थिए कंहिंसां ऐं का अणबणत पैदा थिए। ही त अव्हां या पीर करामत साईं आहे, पर मुंहिंजे दिलि में हर माण्हू लाइ साॻी इज़त ऐं साॻियो हया आहे। इन्हीअ करे त हिन ॻोठ जो आहियां, जेको सुख ऐं अमुन चाहे थो तव्हां सां प्यार थो करे। तव्हां छा था सम्झो त चाचो करामत तव्हांखे बदली कराए छॾींदो? ही माण्हू, ही मज़लूम क़ौम अव्हां जे लाइ उथी पवंदी। रस्ता ब्लॉक हूंदा। राणा साहब, अव्हां खे ही माण्हू वञण कोन ॾींदा। एहसान साईं, इहा अव्हां जी शनास ऐं सुञाणप आहे, जो घटि में घटि असांखे पंहिंजी ईमानदारी जो सिलो अव्हां जे लफ़्ज़नि मां त मिले थो। ही इज़तूं हिन वर्दीअ जे करे आहिनि ऐं हिन वर्दीअ खे आउं पंहिंजे जिस्म ते कफ़न बराबरि सम्झां थो। आउं हिन इलाइक़े में ज़ुल्म जी कारी रात न, पर रोशन सुबुह ॾिसणु चाहियां थो। इंशाअल्लाह ईअं ई थींदो ऐं ज़रूर थींदो। राणा साहब, मूंखे बि अव्हां जहिड़नि ऑफिसरनि ते नाज़ आहे, जो तव्हां उन्हनि खे ॾोहनि जी सज़ा ॾियण वारा आहियो। अव्हां कॾहिं बि कंहिं ॾोहारी जी पुश्त पनाही नाहे कई। इहो ई असां लाइ वॾो एवॉर्ड आहे, जो माण्हू असां ते एतमाद कनि ऐं असां उन ते पूरो लहूं। राणा साहब, पुलिस में हाणे काफ़ी चेंजिंग अची वई आहे। हाफ़िर आहे, फुलफिर आहे, ॾोहारियुनि खे ॾकाए छॾियो आहे। एहसान साईं, हाणे अदालतूं बि इंसाफ़ लाइ उथी पयूं आहिनि। हाणे उहो वक़्तु परे न आहे जो माण्हुनि खे संदन दर ते इंसाफ़ मिलंदो। मां बि इहो ई थो चाहियां, ज़ालिम जे ज़ुल्म खे ख़तमु करण लाइ इहे उपाउ ज़रूरी आहे। जीअं ॾोहारी ॾोह करण खां पहिरियां थोरो सोचे। वालेकुम अस्सलाम। बकराली खुश हैं? ठीक ठाक? खैर, वे वे अब केड़ा हाल खुश खैर? अल्लाह जा समझाऊं तुझे, तू दा खुश लॻो पई। मुंहिंजा हाल साॻिया ई आहिनि, पर पुट तुंहिंजा हाल ॾिसां पियो त हाणे हीना थियण वारा आहिनि। बादल ख़ान, मूं त ॿुधो आहे त शाह ज़मान ॾाढो तुंहिंजो ज़ोर विधो आहे त तूं पंहिंजे पीउ दरिया खाने खून फश करे छॾ। हा कमदार, सही ॿुधो अथई। मता खून बश कयो अथई ने शाह ज़मान खे। इहो वॾो चापुलिसी माण्हू अथई, आउं सुञाणास। आउं हुन पंहिंजे भाउ वॾे खे टेंशन ॾेई ॾेई मारे छॾियईं ऐं पंहिंजे सॻे भाइटे खे बंदूक हणी मरण जहिड़ो करे छॾियईं। पोइ तुंहिंजो सॼण कीअं थींदो? इनखे त आउं सुञाणा, आउं ही नबू कमदार सुञाणेसि, केरु न सुञाणे इनखे। त पोइ मां छा कयां? न हो एहसान साईं त छॾे ई कोन थो, ऐं मां हुनखे
पर जवाब भी नथो ॾेई सघे। रस बहादुर कान मरण वारो तो मरी वियो। हाणे जे हच में दिलार खे न फांसी बि अची वञे न त बि वारो वालिद जहिड़ो त कोन थींदो। तुंहिंजो मतिलबु आहे त मां हाशिम वारनि खे खून बख़्श करे छॾियां? हा, पर हिकिड़ी शर्त। कहिड़ो शर्त? तूं शाह ज़मान खां खून बख़्श करण जे एवज़ ससूअ जो संग। छो? छा तोखे बि ससुई ऐं मुंहिंजे बारे में? हा, छो त बहादुर खान तुंहिंजे ससूअ जे इश्क जी मूंखे सॼी ख़बर आहे। मूंखे छा यकीन करे सॼी सिंध खे ख़बर आहे। शाह ज़मान त खणी बहाना ना करे मूंखे कढी छॾियो कमदारीअ मां, छो त हुन भाउ वॾे जो कमदार हुयो, पर ख़बर सभु मूंखे पवंदियूं आहिनि। हा कमदार न भो, मां तुंहिंजी सलाह ते सोचींदुसि। मूं तोखे सलाह सुठी ॾिनी आहे। जॾहिं ही कंदे त जीत तुंहिंजी थींदी ऐं हार दिलावर ऐं हाशिम जी थींदी। चङो हाणे कमदार न भो, उठ त हल भला बनी घुमाए था। हलो साईं, घुमायो वञूं।